फ्रीलांस मार्केट छा हूंदी आहे, ऑनलाइन प्रोजेक्ट्स कीअं खणिबा आहिनि, हिन वीडियो में मां तव्हांखे उहे सभु शयूं ॿुधाईंदुसि जंहिंजे ज़रिए तव्हां घर वेही ऑनलाइन प्रोजेक्ट्स खणी सघो था पिया। शुरू करण खां पहिरियां मां पंहिंजी तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो अब्दुल जलील आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया प्रो टॉक्स। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजी वीडियोस खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो ऐं इंशाल्लाह ईंदड़ वक़्त में मां तव्हां लाइ तमामु घणी इंफॉर्मेटिव वीडियो खणी ईंदुसि। फ्रीलांस मार्केट बेसिकली उन जगह के चइबो आहे जिते तव्हांखे पूरी दुनिया में उहे बिज़नेस ओनर या उहे पोटेंशियल एम्प्लॉयर मिलंदा जंहिंजो ऑनलाइन बिज़नेसिस हूंदा आहिनि। लेट्स सपोज अगरि कंहिंजी का वेबसाइट आहे या कंहिंजो अगरि अमेज़ॉन ते स्टोर आहे त उहो अची पंहिंजे इन प्लेटफॉर्म ते जॉब पोस्ट कंदा आहिनि कि असांखे फलां टाइप जो या फलां स्किल जे बेसिस ते असांखे ही असांजी रिक्वायरमेंट्स आहिनि, इन जे बिहाफ ते असांखे वर्चुअल असिस्टेंट खपनि। इनखे अगरि मां वधीक डिस्क्राइब कंदो हलां कि बिल्कुलु लेमैन जी ज़बान में, त इहा बेसिकली ईअं चई वठो कि हिन क़िस्म जी पीढ़ी आहे जिते तव्हांखे यानी हर क़िस्म जो एम्प्लॉयर मिलंदो, जंहिंमें वेबसाइट डिज़ाइनिंग जा हूंदा आहिनि, उन खां अलावा ऑनलाइन स्टोर जा हूंदा आहिनि, कंहिंखे को फ्लायर ठाहिराइणो आहे, कंहिंखे अगरि पंहिंजो लोगो डिज़ाइन कराइणो आहे, कंहिंखे पंहिंजी वेबसाइट खे थोरो डिज़ाइन कराइणो आहे, उनजा थंबनेल वग़ैरह सेट करणा आहिनि, उनजा बटन ऐं टैब सेट करणा आहिनि, त उहे सभु बेसिक स्किल लाइ उन सभिनी नंढियूं यानी स्किल सेट जे लाइ उते जॉब पोस्ट थींदियूं आहिनि। ऐं उहो तव्हां ते डिपेंड थो करे पियो तव्हां उनखे रीच आउट कीअं कयो था पिया। टॉप ते आहे upwork.com, नंबर सेकंड ते आहे fiverr.com, उन खां थर्ड नंबर ते आहे freelance.com, नंबर फोर्थ ते आहे रिमोट ओके ऐं नंबर फिफ्थ ते आहे नोडेस्क। इहे 5 उहे प्लेटफॉर्म आहिनि जिते तव्हां वञो, उते पंहिंजा तव्हां लॉगिन पासवर्ड वग़ैरह तव्हां पंहिंजी लॉगिन ठाहींदो, लॉगिन आईडी वग़ैरह ठाहींदो, आईडी ठाहिण खां पोइ तव्हां उते पंहिंजो पूरो जॉब प्रपोज़ल ते सेट कंदो ऐं उते तव्हां वेही बिडिंग कंदो प्रोजेक्ट्स जे अगेंस्ट। बिडिंग बेसिकली छा हूंदी आहे कि लेट सपोज अगरि कंहिं बि एम्प्लॉयर उते पंहिंजी जॉब पोस्ट कई, तव्हांखे इन में टाइम ॾियणो हूंदो, डेफिनेटली उते तव्हां लॉगिन हूंदो ऐं जीअं जॉब पोस्ट थिए थी पई त उनजे अगेंस्ट तव्हां पंहिंजो जॉब प्रपोज़ल ठाहींदो कि लेट सपोज अगरि कंहिं चयो आहे कि भई मूंखे पंहिंजी वेबसाइट डिज़ाइन कराइणी आहे, त उन में अगरि तव्हां वेब डेवलपर आहियो, फ्रंट एंड या बैक एंड, उहो डिपेंड थो करे पियो जंहिं टाइप जो प्रोजेक्ट आहे, त उन में तव्हां पंहिंजो जॉब प्रपोज़ल कंप्लीट ठाहींदो जंहिंमें तव्हां पंहिंजे प्रीवियस एक्सपीरियंसिस जे बारे में ॿुधाईंदो कि मां फलां कंपनी लाइ नंढा फलां कंपनी लाइ मां प्रोजेक्ट्स कया आहिनि, त उहे तव्हां सभु शयूं उन में इंक्लूड करे ऐं तव्हां जॉब पोस्ट कंदो। होपफुली जेतिरो सुठो तव्हांजो जॉब प्रपोज़ल हूंदो, तव्हांजो जेतिरो प्रीवियस वर्क थियल हूंदो, त उनजे अगेंस्ट तव्हांखे इनशाला उहो इज़ीली प्रोजेक्ट असाइन थी वेंदो। त इहे बेसिक स्किल हूंदियूं आहिनि, नंढियूं स्किल हूंदियूं आहिनि, इज़ीली ग्रैब करे ऐं ऑनलाइन प्रोजेक्ट्स वठी सघो था पिया। उमेद आहे तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सी यू देन, अल्लाह हाफ़िज़।